अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरियों असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। ऐं तव्हांजी दुआनि सां थोरी वॉइस में बि चेंजिंग आई आहे, कल्ह खां थोरो माना आवाज़ु बहितर आहे दोस्तों। त हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त दोस्तों बालाज ख़ान जेको मल्हार खे पुलिस जे हथां खणायो आहे ऐं ॿिए तरफ़ मंठार खे मैदान ते लाहियो आहे। त छा बालाज ख़ान जेको आहे त पुलिस जे हथां मल्हार खे माराईंदो या मंठार जे हथां? त इहो तव्हांखे सॼी अपडेट ॾींदासीं हिन नंढड़ी वीडियो में दोस्तों। जी दोस्तों, त मल्हार जेको आहे त हिन महिल पुलिस गिरफ़्तार करे वई आहे मल्हार खे। ऐं मल्हार जेको आहे त थाणे में आहे। थी सघे थो त बालाज ख़ान पुलिस जे हथां हुनखे माराइण जी कोशिशि करे। ऐं मंठार बि हुनजे साम्हूं लथल आहे, पर मंठार खे हू हथु न पियो अचे, छो त हू पुलिस खे अॻु में ई हथु अची वियो आहे दोस्तों। ऐं थी सघे थो त मल्हार बालाज ख़ान खे बि मारे विझे, छो त हू बि माना ॾींगो आहे ऐं अरिड़ो ॾेखारे वियो आहे हिन ड्रामे में दोस्तों। ॿिए पासे त दोस्तों बालाज ख़ान जी घरवारी जेको आहे पंहिंजी धीउ खे लाल कफन में ॾिसी ऐं उहो सदमो बर्दाश्त न कंदे हुते हुनजी झोलीअ में किरी पई आहे। थी सघे थो त हुनजी मौत बि थिए या हू बची वञे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त हूअ हुनजी घरवारी बालाज ख़ान जी मरी वञे या बची वञे, बालाज ख़ान ते त को बि असरु थियण वारो न आहे। बालाज ख़ान खे पंहिंजो कमु करिणो हो, सो हुन पंहिंजो कमु करे छॾियो ऐं पंहिंजो रस्तो आज़ादु करे छॾियो दोस्तों। जीअं मुंहिंजी मिल्कियत जो को बि वारिस न थी सघे, इन करे हुन पंहिंजे भाइटे मासूम सां हुनजी शादी कराई वई आहे दोस्तों। हाणे दोस्तों ॾिसूं त छा थो थिए अॻिते हली। बालाज ख़ान अञा कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म माण्हुनि ते कंदो, त इहो ॾिसण लाइ ॾिसंदा रहो पापनगर दोस्तों। को बि एपिसोड मिस न कंदा कयो दोस्तों। जीअं त राबेल जो रस्तो जेको आहे त उन साफ़ु करे छॾियो आहे, मल्हार खे गिरफ़्तार करे छॾियो आहे। थी सघे थो हुनखे पुलिस जे हथां माराए बि, ऐं पंहिंजी न्याणी वारो रस्तो बि हुन आज़ादु करे छॾियो आहे पंहिंजे भाइटे सां निकाह कराए दोस्तों। त बालाज ख़ान जहिड़े ज़ुल्म कंदड़ ज़ालिम जाबिर ऐं उन बालाज ख़ान जो बि अंजाम हिकु ॾींहुं ईअं ई थियणो आहे जीअं हू माण्हुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे दोस्तों। त हिकु ॾींहुं बालाज ख़ान जो बि अचिणो आहे। जी दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। त कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु लिखंदा कयो दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।